ईरान में बस हादसे में फौत थी वियल 28 निवासी ज़ाइरीन जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अॼु राति ख़ासि जहाज़ ज़रिए टे आंदो वेंदो। C-130 जहाज़ फौतनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे ईरान मां खणी जेकबाबाद जे शहबाज़ एयरपोर्ट ते पहुचंदो। तयारियूं मुकमल। जेकबाबाद मां फौतनि जे मड़नि ऐं ज़ख़्मियुनि खे एम्बुलेंस ज़रिए अबाणनि इलाइक़नि ॾांहुं उमाणियो वेंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी दरख़्वास्त ते वज़ीर आज़म C-130 जहाज़ ईरान मां मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे आणण लाइ मोकिलियो आहे। जहाज़ पाकिस्तान पहुचण में देर थी आहे। अॼु राति जहाज़ पहुची वेंदो। जहाज़ अॼु राति 12 वॻे शहबाज़ एयरपोर्ट जेकबाबाद पहुचंदो। वॾे वज़ीर एयर एम्बुलेंस ऐं ॿियनि एम्बुलेंसिस जो इंतज़ाम सखर ऐं जेकबाबाद में करे छॾियो आहे। जेकॾहिं कंहिं ज़ख़्मी खे कराची मुंतक़िल करणो पियो त उन लाइ एयर एम्बुलेंस जो बंदोबस्त आहे। इस्पतालुनि में अलर्ट जारी करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ईरान बस हादसे में फौत थी वियल सिंध वासियुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि लाइ मुआवज़े जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर मूजिबि शहीदनि जे वारसनि खे 50-50 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 10-10 लख रुपया ॾिना वेंदा। फौतुनि जा मड़ ॾेह आणण लाइ मुकमल इंतज़ाम कया आहिनि। समूरनि इंतज़ामनि ऐं मुआवज़े जी जारी थियण जो रिपोर्ट्स पीपल्स पार्टी चेयरमैन खे बर वक़्तु ॾिनियूं वेंदियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर मुल्की तरक्की लाइ अहम किरदार अदा करे रहियो आहे। असांखे IT शोबे खे अॻिते वठी वञिणो आहे। IT कोर्सिस लाइ 90,000 ॿारनि टेस्ट ॾिनी, जिन मां 54 ॿारनि टेस्ट पास कई। हैदराबाद जी 45,000 ॿारनि खे IT जा कोर्स कराया वेंदा। तमामु जल्द सखर में बि IT कोर्सिस लाइ टेस्ट वरिती वेंदी। सखर खां पोइ ॿियनि शहरनि जो बि रुख कंदासीं। ईंदड़ हफ़्ते गूगल टीम सां मुआइदे ते सहियूं कंदासीं। जेके ॿार असां सां पढ़ी रहिया आहिनि उन्हनि जी गूगल सर्टिफिकेट थींदी। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान खे कंहिं जलसे जुलूस ऐं धरणे जी न पर मुआशी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे। मुस्लिम लीग नून तरफ़ां माज़ीअ में इंसानी वसीलनि जी तरक़ीअ लाइ कयल सुधारा सियासी अदम इस्तेहकाम जो शिकार थिया। नौजवाननि खे मुल्क जी मुआशी तरक़ीअ लाइ पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। तरक़ीअ लाइ इंफ्रास्ट्रक्चर काफ़ी न आहे। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो इस्लामाबाद में तक़रीब ख़िताब। वफ़ाक़ी हुकूमत यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ यूटिलिटी स्टोर्स कारपोरेशन ख़त्म करण जे हवाले सां तजवीज़ूं तलब करे वरितियूं। वफ़ाक़ी हुकूमत यूटिलिटी स्टोर्स लाइ 50 अरब रुपयनि जी सब्सिडी बंदि करे छॾी। वज़ीर आज़म हुकुम ॾिनो आहे त यूटिलिटी स्टोर्स ते सब्सिडी बदिरां ग़रीब आवाम खे कैश रिलीफ जूं तजवीज़ूं तयारु कयूं वञनि। 11,000 खां वधीक मुलाज़िमनि में ॻणती जी लहर छाइजी वई। सदर आसिम अली ज़रदारी जी माचको पुलिस ते हमले जी मुज़म्मत सां चवणु आहे त कानून लागू कंदड़ इदारनि ते हमिलो बर्दाश्त न कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां पंजाब पुलिस जे अहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। पुलिस ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम। ज़ख़्मी अहलकारनि खे बहितरीन तिबी सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत।